ऐं ॿई ओपनर आउट थी विया पवेलियन वापसि अफ़ज़ल ऐं वसीम भुॻियो 3 ओवरनि जे मुकमल थियण ते टोटल स्कोर आहे 43। नओं ईंदड़ बैट्समैन आहे बहादुर सुमरो। मां तव्हांखे पहिरियों ई ॿुधायो त अञा बैटिंग लाइन घणी आहे देशी बीह में 43। अमर जलील भाउ महिरबानी बाबा कमेंट्स पढ़ सभिनी जी। बाबा कमेंट्स से मां सभिनी जा खुली वेठो आहियां। साजिद के सलाम ज़रूर भाउ। साजिद भाऊ स्ट्राइक ते अचे तव्हांजा सलाम ॾियूंसि था। साजिद बेस्ट प्लेयर आहे को शक न आहे जी भाऊ। साजिद भाऊ मोस्ट सीनियर ऐं बेस्ट प्लेयर आहे। साजिद जेकॾहिं हली पियो त हे स्कोर कुझु बि न आहे हुनजे अॻियां, पर अनफॉर्म आहे साजिद जी। हिन दफ़े आहे फील्डर मौजूदु पर को बि मौक़ियो न। नवीद जे लाइ 6 रन्स लाइ खेॾी छॾियो बहादुर। लेग बाय हुयो। सुठो बाल हुयो शकील जो। शाबाश शाबाश। ग्राउंड शॉट आहे वहीद आहे फील्डर। 1 रन जो इज़ाफ़ो। साजिद चन्ना अदा सलामत जी दोस्त मोलाई फ्याज़। लेग साइड का ॿाहिरि साजिद भाऊ फ्याज़ मोलाई सलामत जी। ऐं ॿियो भाऊ केरा अमर जलील बि सलामत जी पेशावर खां विया। बेहतरीन शॉट हिन दफ़े साजिद जी ऑफ साइड ऐं स्टाइलिश बैट्समैन आहे साजिद। एतबार जाफरी असां न छॾियो आहे क्रिकेट के बाबा, तूं छॾे वई असांखे। हिन दफ़े ॿीहर वॾो छको साजिद जो। मां तव्हांखे ॿुधाए छॾियो आहे त साजिद जेकॾहिं फॉर्म में अची त स्कोर कुझु बि न आहे हुनजे अॻियां। वालेकुम सलाम रमीज़ राजा मेमुण। लेग साइड खां हुयो ॿाहिरि वाइड बॉल। थैंक यू सर, तव्हां असांजी क्रिकेट खे सपोर्ट करे रहिया आहियो। एतबार जाफरी दुआ आहे जिथे बि हुजो ख़ुशि हुजो। बॉल थी वियो डॉट। बालेंगे छो न दोलाई पता ओए इरफान ये वसीम चो तो बालेंगे छो न दोलाई रुको कमेंट्री भी तो करी थे। हां मत होते सीधे साजिद फार्म में अची इंदो पो काथे छडींदी। शाबाश शाबाश सजाद। वेलकम दा सभिनी दोस्तन जो जेके जेके इन वक्त ॾिसी रहिया आहियो। नवनि ईंदड़ दोस्तन के दिल जी गहराइन सां भलीकार। हिन असांजे लाइव टेप बॉल क्रिकेट डोकरीअ जे पेज ते तव्हांजो असांजो सभिनी जो ही क्रिकेट पेज
वॾो छको हिन दफ़े बहादुर अली। सिराज खान मितला काथे आए अगेन। अरे स्कोर घणो थियो? 4 ओवर जे मुकमल थियण ते देशी बीह जो स्कोर हुयो 60। 5 ओवर जी रांदि आहे जारी। एज पर कीपर जे लाइ को बि मौक़ो न ऐं 4 रन्स। मिस फील्डिंग सद्दाम गेल जी।